Shit.
अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा खुश आहियो? तबियत सही आहे? मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर में दोस्तों सुबुह लाॻू तव्हांखे मां सेटिंग ॾेखारी कई ऐं मूं वटि जेके आइटम आहे जो दोस्तों ही मां स्टॉल सजायो आहे। मूं वटि पियो अथव साग सरण जो हुरबो, साई थूम ऐं बिह, सावा बसर ऐं तव्हांजी हीअ सिंधी पालक ऐं ॿियो जेको लाड़काणे जो आइटम आहे मूं वटि हीअ आहे चणनि जी पली। ऐं जुमा बाज़ार लॻल आहे। जुमा बाज़ार में मां बीठो आहियां ऐं जुमा बाज़ार जा तव्हांखे मां नज़ारा बि वठायां। ऐं अॼु जी जेकी मुंहिंजी इन्वेस्ट आहे उहो 13,800 जी आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे क्वांटिटी ॿुधायां, मुंहिंजो तक़रीबन मण साग लॻल आहे, 10 किलो हुरबो, 5 किलो साई थूम ऐं मण बिह, 5 किलो सावा बसर ऐं 2 मण सिंधी पालक ऐं 1.5 मण चणनि जी पली। 13,000 जी मुंहिंजी इन्वेस्ट आहे। जुमा बाज़ार में मां वेठो आहियां ऐं जुमा बाज़ार में सॼो ॾींहुं वेंदुमि ऐं सॼो माल मुंहिंजो इंशाअल्लाह अॼु जुमा बाज़ार में ख़तमु थींदो। 13,000 जी इन्वेस्ट आहे। बाक़ी शाम जो बि तव्हांखे प्रॉफिट बि ॿुधाए बि